शाहपुर जाकर शहदादपुर रोड ते पल ॻोठ वटि बिजली जी 11,000 वोल्ट जी तार ट्रक जे मथां किरी पई, जंहिंजे नतीजे में ट्रक जे मथां वेठल मज़दूर सलीम मल्हा बिजली जी तार में विछड़ी करंट लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे शाहपुर चाकर जे निजी अस्पताल आंदो वियो, जिते घुर्बल तिबी सहूलियतूं मुयसर न हुजण करे खेसि ॻणती जोगी हालत में नवाबशाह सिविल अस्पताल रेफर कयो वियो। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, शाहपुर जाकर शहदादपुर रोड ते पल ॻोठ वटि बिजली जी 11,000 वोल्ट जी तार ट्रक जे मथां किरी पई, जंहिंजे नतीजे में ट्रक जे मथां वेठल मज़दूर सलीम मल्हा बिजली जी तार में विछड़ी करंट लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे शाहपुर चाकर जे निजी अस्पताल आंदो वियो, जिते घुर्बल तिबी सहूलियतूं मुयसर न हुजण करे खेसि ॻणती जोगी हालत में नवाबशाह सिविल अस्पताल रेफर कयो वियो। HRJDO न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।